सेहत खातो उमरकोट अघोर निंड पियल। ज़िले उमरकोट जे तारीख़ी ॻोठ खोखरापार में उमरकोट सेहत खाते जी नाअहली सबब रूरल हेल्थ सेंटर खोखरापार में गुज़िरियल 7 महीननि खां बिजली बंद हुअण सबब कीमती दवाऊं ख़राब थियण लॻियूं। HC स्टाफ ऐं ॻोठाणनि पारां DHO खे लिखत में काफ़ी शिकायत करण बावजूद को बि तदारक न थियो। DG हेल्थ जी टीम सेंटर जो दौरो कयो। उन वक़्त लाइट न हुअण जी शिकायत ते DG हेल्थ नोटिस वरितो, जंहिं ते DHO उमरकोट को बि अमल न कयो। वाज़े रहे खोखरापार हेल्थ सेंटर थर जे पसमंदा इलाइक़े जे 20 खां मथे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां घणी तइदाद में मरीज़ इलाज लाइ अचनि था। ॻोठाणनि MNA नवाब यूसुफ तालपुर, MPA सैयद अमीर अली शाह, DG हेल्थ, DHO उमरकोट ऐं ॿियनि अफ़सरनि खां मुतालबो कयो त रूरल हेल्थ सेंटर में बिजली जी फराहमी मुमकिन बणाई वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। ज़िले हेडक्वार्टर 70 किलोमीटर खां मथे जे फ़ासिले ते हुजण जे करे सेंटर जे तालुक़े हॉस्पिटल जेतिरी हैसियत रखे थो, उन करे हिते एक्सरे लैब ऐं एम्बुलेंस जी पिणु सख़्त ज़रूरत आहे। रिपोर्टर अनवर मेमून सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJD न्यूज़, हैदराबाद।